अस्सलाम वालेकुम जनाब, मां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु सभिनी खां पहिरीं त तव्हां मां जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन्हे कयो प्लीज़ सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जे आइकॉन खे ज़रूरु दबाइजो। ईअं करण सां तव्हां वटि नोटिफिकेशन और मुंहिंजे वीडियोज़ जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे ॾिसी तव्हां फ़ाइदो वठी सघंदव। ऐं जनाब मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करण न विसारींदा, इन सां मूंखे प्रमोशन मिलंदी ऐं आईंदा बि तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं शयूं आणींदो रहंदुसि। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जेके दोस्त के तस्वीर में या स्क्रीन शॉट वठनि था ऐं कंहिंखे सेंड करणु चाहिनि था इंस्टाग्राम जे थ्रू या यूट्यूब वीडियोज़ में उन्हनि खे मोकिलीनि था या व्हाट्सअप कनि था, पर उहो चाहिनि था त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असीं जेको आहे न मोकिलियूं या के कुझु शयूं आहिनि जेके उहे लिकाइणु चाहिनि था उन स्क्रीन शॉट मां या उन तस्वीर मां, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका तव्हांजे स्क्रीन शॉट ऐं तस्वीर खे एडिट करे तव्हांखे ॾींदी, जेको तव्हां पोइ उनखे यूज़ करे सघो था व्हाट्सअप में, इंस्टाग्राम में या यूट्यूब ते उनखे उन मां फ़ाइदो वठी सघो था। हाणे उहा एप्लीकेशन कहिड़ी आहे उन जे बारे में आउं तव्हांखे अॻियां हली ॿुधाईंदुसि ऐं एप्लीकेशन जा फ़ाइदा तव्हांखे ॿुधायां त हीअ एप्लीकेशन आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था जीअं फर्स्ट टाइम हिनखे इंस्टॉल करे ओपन कंदव त हिन जो जेको फर्स्ट लुक ईंदो उहो इन तरह जो ईंदो। हाणे हिन में जेके बि मुंहिंजे मोबाइल में फ़ोटोज़ आहिनि उन्हनि खे ॿुधाए पियो ऐं तव्हांजे बि मोबाइल में जेके फ़ोटो हूंदा या जेके स्क्रीन शॉट्स जेके तव्हां वरिता हूंदा उन्हनि सभिनी जी डिटेल तव्हांखे ॿुधाईंदो। हाणे सपोज़ कयो इन मां आउं ही मुंहिंजे चैनल जो जेको हिकिड़ो स्क्रीन शॉट मूं वरितो आहे इनखे आउं एडिट करणु चाहियां थो। हाणे एडिट करण जे लाइ जीअं हिनखे क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था अची सघे थो ही पेंसिल जो जेको गोल निशान आहे हिनखे क्लिक कंदो त हिते खोड़ सारा ऑप्शन तव्हांखे मिली वेंदा। हाणे इहो सिर्फ़ु तव्हां स्क्रीन शॉट में नथा करे सघो, तस्वीर का आहे जेका तव्हां मोकिलणु चाहियो था पर उन में तव्हां कुझु अमेंडमेंट करणु चाहियो था। हाणे हिन में जेके ऑप्शन ॾिनल आहिनि हिन में सभिनी खां पहिरीं त तव्हां का शइ हिते हिन ते ड्रा करणु चाहियो था त ड्रा करे सघो था, हीअ ॾिसी सघो था, तव्हां लिखी सघो था का बि शइ जेका पेंसिल सां ड्रा करणु चाहियो था ऐं उन खां पोइ उन जी साइज़ खे बि वधाए सघो था, साइज़ खे वधाए सघो था, उन कलर खे तव्हां वधाए सघो था, खोड़ सारियूं शयूं तव्हांखे हिते मिली सघनि थियूं। पर आउं फ़िलहालु हिनखे हिते कोन थो ॾियां ऐं सेकेंड वन जेकॾहिं तव्हां ॾिसी सघो था हिनखे का शइ तव्हांखे हिते लिकाइणी आहे कंहिं दोस्त खे तव्हां मोकिलियो पिया हुन में तव्हां नथा चाहियो त इहा शइ उनखे ज़ाहिर थिए, जीअं सपोज़ कयो हिते सब्सक्राइब जो जेको लिखियलु आहे ऐं हिनखे लिकाइणु चाहियां थो त उन जे लाइ हाणे ॾिसी सघो था ऐं हिनखे हीअ कंदुसि हीअ लिखी हीअ क्लियर थी वेंदो, ॿिए कंहिंखे नज़र कोन ईंदो, सम्झ में कोन ईंदो, ईअं ई तस्वीर खे करे तव्हां मोकिले सघो था। माना खोड़ सारा ऑप्शन तव्हांखे हिते मिली वेंदा। इन माना तव्हांजे जेको बि तस्वीर आहे या स्क्रीन शॉट आहे उनखे तव्हां खोड़ सारा ऑप्शन ॾेई एडिट करे तव्हां इहा तस्वीर मुख़्तलिफ़ जॻहनि ते यूज़ करे सघो था, इंस्टाग्राम में, यूट्यूब में या व्हाट्सअप में किथे बि किथे मोकिले सघो था। हिते टेक्स्ट बि तव्हां ॾेई सघो था, को बि टेक्स्ट लिखंदव हिते एड थी वेंदो ऐं उन खां पोइ हिन में क्रॉप करे सघो था, कंहिं ख़ासि पोर्शन खे तव्हां मोकिलणु चाहियो था। हाणे सभु ॾिसी सघो था, सपोज़ कयो हिन हिकिड़े खे ई मोकिलणु चाहियां थो, राइट जेको राइट जो क्लिक आहे त हाणे हीअ थी वई, हिनखे हिते ई कुंड ते जेको सेव जो आहे हिनखे सेव कंदुसि ऐं सेव करण सां इहो ओतिरो ई सेव थींदो ऐं सेव करण खां पोइ ई ऐं हिन खे तस्वीर खे किथे मोकिले सघां थो। त मतिलबु हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे खोड़ सारियूं कमु करे सघो था। को बॉक्स तव्हां ॾियणु चाहियो था, सपोज़ कयो हिते कंहिं शइ खे हाईलाइट करणु चाहियां थो, मुंहिंजे चैनल जे नाले खे हाईलाइट करणु चाहियां थो बॉक्स जे ज़रिए, त उहो बॉक्स करे सघां थो ऐं हिन जो हाईलाइट जो जेको आहे हिन जी साइज़ बि वधाए सघां थो। मुंहिंजी तव्हांखे ॿुधायो हिन जी साइज़ खे मोटो सन्हो करे सघूं था, हिन जो कलर बि चेंज करे सघां थो। कलर जेकॾहिं सपोज़ मूंखे कलर चेंज करिणो आहे, हीअ ॾिसी सघो था, हिन में खोड़ सारा तव्हांखे कलर मिलंदा, हिते कलर जो बॉक्स जो कलर बि चेंज करे सघां थो। हीअ तमामु सुठी हिकिड़ी शइ आहे जेका तव्हांखे हिते अवेलेबल आहे। हाणे माना तस्वीर में जेको बि तव्हां कुझु हीअ बॉक्स ॾेई सघो था, सर्किल ॾेई सघो था, लाइन हिन में ॾेई सघो था, एरो ॾेई सघो था, खोड़ सारियूं शयूं तव्हांखे हिते मिली वेंदियूं। मुंहिंजो मतिलबु इहो हो त तव्हांखे ॿुधायां त जेके तव्हांजा स्क्रीन शॉट आहिनि उनखे तव्हां एडिट करे कंहिंखे मोकिलणु चाहियो था त उन जे लाइ हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे जंहिंखे तव्हां इस्तेमालु करे पंहिंजे स्क्रीन शॉट खे या तस्वीर खे तव्हां इस्तेमालु करे सघो था। त हिन सां गॾु जो की वीडियो खे आउं हिते ख़तमु कयां थो, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट उहा ई आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाइजो। हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़।
तव्हांखे अॼु एप्लीकेशन जो रिव्यू ॾिनो आहे। उन एप्लीकेशन जे लाइ असांखे सभिनी खां पहिरीं ही जेको आहे प्ले स्टोर खे ओपन कंदासीं। प्ले स्टोर खे ओपन करण खां पोइ हिते गूगल जेको सर्च आहे, सर्च बार में असीं हिते लिखंदासीं स्क्रीनशॉट। यूटिलिटी स्क्रीनशॉट यूटिलिटी लिखी जीअं तव्हां सर्च कराईंदो त तव्हां ॾिसंदव थोरी देरि में खुली वेंदी। हीअ ॾिसी सघो था स्क्रीनशॉट यूटिलिटी जे नाले सां अची वई आहे। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो तव्हां खे ज़रूरु यूज़ कयो। हिन में बि तव्हां ॾिसी सघो था 4 जी रेटिंग आहे ऐं तक़रीबन को 110 मिलियन माण्हुनि डाउनलोड कयो आहे। तमामु सुठी एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इनखे इस्तेमालु कयो ऐं आउं सम्झां थो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थींदी। जेके स्क्रीनशॉट खे या फोटो खे एडिट करे पंहिंजे दोस्तनि में शेयर करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ एप्लीकेशन आहे। इन सां गॾु मां वीडियो ख़तमु कयां थो। इन रिक्वेस्ट सां त मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा ऐं मूंखे दुआ